हेलो अनुरांजो अब तव्हांजे काथों पकड़िया था फाश जी अॼु तव्हां पकड़िया है छोकरी जेका फौजिया है उहा शकील गिरोही ऐं सरदार पंहिंजो भती अची मूं वटि छॾी त सरदार मरकंड ऐं ॿियो कंहिं शकील गिरोही सरदार कंहिंखां वरिती माई छोकिरी इहा का दादू ॾों पप्पू भड़े खां वठी आहे मूं वटि आधे ते छॾी अथई। हाँ ॿुधो पैसा रोज़ जा खणंदा विया छोकिरी बीमार थी माण्हू खे किरायो भाड़ो ॾेई चयो मां चयो बाबा ॾाढो ॾियां ताड़े थो भई हाँ उनखे महीनो चयो भैया हे भाई आया आहिनि हिन सां गॾु ॿी छोकिरी मां चयो असांखे ख़बर न आहे ॿी जी बाक़ी जेका आहे मूं अमानी तौर बाइक ते गाॾी में टिकट कटराए मोकिले छॾी आहे। तव्हां शकील खां घणे में माई वरिती ऐं सरदार खां शकील अधु ते पंहिंजा रोज़ पैसा खणंदा घणा पैसा वठंदा तव्हां ॿुधी 50,000 रोज़ जा 5000 रोज़ जा तव्हां ॾींदा उहा छोकिरी कहिड़ी आहे उहा छोकिरी कहिड़ी आहे जेका शकील ॾेई उन्हनि वटि नहीं मैं इधर दरबार पे आई थी दरबार से इधर आई थी कौन सी दरबार से सेवन आई थी जी। उधर से आपको कौन लेके आया था उधर से शेखपुरा से गाड़ी आई थी ना उस गाड़ी पे मैं आई थी आप शेखुपुरा की हैं जी अच्छा हाँ अपनी हाँ जी अब मैं जाना चाहती हूँ हाँ आप तव्हांजो नालो छा आहे तव्हांजो नालो छा आहे बाबा पाण पठाणी तव्हांजे वरी छा पोइ लॻो आहे ही चवंदा तव्हां हिन जेके तव्हां अॾो हलाईंदा आहियो फाश जो ये तेरी बाजी है चालियो या पठानी आपकी बाजी है आपका मशहूर अड्डा है शहदाद कोट के बाईपास पे आपका अड्डा पठानी हाणे तव्हां जो हिते आया हाणे तव्हां छा था चवणु चाहियो हाणे छोकिरी तव्हां किथां जो आहियो बाबा कराची की हैं हाँ यहाँ क्या कारोबार करती हैं अड्डे पे क्यों कौन ला के आया है खुद मैं अपनी मर्जी से आई अपनी मर्जी से चला रही हो हाँ पुलिस वगैरह आपको कुछ नहीं करती है हाँ आप बताएं आप किसके आप तो छोटी बच्ची हैं आप कैसे आ गई प्रोपोजल ले रही तो पुलिस वगैरह तव्हां न पई अचे तव्हांजो कारोबार हले पियो पुलिस खां मां त वधंदी आहियां पुलिस मूंखे पुलिस कॾहिं तंग न कयो न को कुझु चयो आहे न उन्हनि खे ख़बर ई आहे पोइ हुते नाला त बाज़ार वठनि था